यार अलाए रखिया यो कलंदर किखे चंदा आहिनि ऐं कलंदर मतलब छा आहे? वॾी ॻाल्हि आहे यार, तोखे ख़बर न आहे त कलंदर लाल छा आहे? ओ चरिया, कलंदर लाल हिकिड़ो लक़ब आहे। जंहिं वक़्त में हज़रत लाल कलंदर शाहबाज़ हुयो न, उन वक़्त जी ॻाल्हि आहे। उन वक़्त में कलंदर उन खे चवंदा हुया जेको को तमाशो ॾेखारे। हिकिड़े ॾींहुं कलंदर लाल रस्ते सां अचे पियो, हिकिड़ो भोली वारो बीठो फ़क़ीर, जेको डिबकीअ ते भोलीअ खे नचाईंदो हो। त कलंदर लाल किबरिया उन फ़क़ीर खां पुछियो त ॾे ख़बर तूं केरु आहे? उन फ़क़ीर ख़बर थी छा चयो? छा चयो? चई त मां कलंदर आहियां। त लाल सरकार इन ॻाल्हि ते मुस्कुरायो, खिली पिया। पाण फरमायूं ॾे ख़बर